मुझे हथ में एकड़ो किताब आ जेको किताब असांजे सिंध जे तमाम वडे आलिम दीन हज़रत शेखुल इस्लाम हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे जो लिखियल आहे। समझो सुभान अल्लाह। मूंखे एॾे वञण जी ज़रूरत कान्हे, न को एॾे इहो मौज़ू तफ़सील सां ॿुधाइणो आहे त शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी जो केॾो वॾो मक़ाम आहे। इहो एतिरो ई तुंहिंजे मुंहिंजे लाइ खोड़ आहे त हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवीअ जी ज़िंदगीअ खां वठी करे अॼोके हिन ॾिहाड़े अॼोकी हिन तारीख़ ताईं अहले सुन्नत जे आलिमनि जे साम्हूं जेॾी महिल हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे जो नालो ईंदो आहे त सभु पंहिंजो कंधु झुकाए छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि त असांखे फ़तवा क़बूल आहे मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टे वारे। इहा उन बुज़ुर्ग जी हैसियत आहे, उन जो मक़ाम आहे, उन जी हस्ती आहे। उहो सैयदना हज़रत शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी पूरो हिकिड़ो किताबु लिखियो आहे, जंहिं किताब में हज़रत अरबीअ ज़ुबान में ऐं 3 किताब लिखिया आहिनि। को हिकिड़ो किताबु न बल्कि 3 किताब हज़रत सैयदना मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह तआला अलैह लिखिया। ऐं उन्हनि 3 जो मौज़ू छा हो? उन्हनि 3 जो मौज़ू हे हो त महबूब जा सभु सहाबी शान वारा आहिनि, पर उन्हनि सभिनीनि सहाबिन में जेकॾहिं वधीक मक़ाम वारो अफ़ज़लियत वारो उन्हनि जो सरदार आहे त अबू बकर सिद्दीक़ सभिनीनि सहाबिन जो सरदार ऐं सभिनीनि में अफ़ज़ल। हिकु न हिकु किताबु लिखियऊं, वरी ॿियो किताबु लिखियऊं, वरी 3 किताबु लिखियऊं। 3 किताब हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह तआला अलैह पाण इन मौज़ूअ ते लिखिया त महबूब जे सभिनीनि सहाबिन मां जेकॾहिं अफ़ज़ल आहे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ अफ़ज़ल आहे। अदा थोरो तवज्जो फरमाइजां, उहो हज़रत शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह तआला अलैह इरशाद थो फरमाए त क़ुरान पाक में महबूब जे सभिनीनि सहाबिन में सभिनीनि खां वधीक क़ुरान जूं आयतूं जेकॾहिं कंहिं सहाबीअ जे शान में नाज़िल थियूं आहिनि त उहा हस्ती हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी हस्ती आहे। सभ खां वधीक क़ुरान पाक जूं जेके आयतूं आहिनि उहे आयतूं हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे शान में नाज़िल थियूं आहिनि। ऐं शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह तआला अलैह पाण इरशाद था फरमाइनि, पाण हदीसूं ऐं आसार कौल हज़रत अलीअ जा नकुल कया अथऊं। घणा? पाण 286 कौल हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम खां, जिन जा रावी उन्हनि जो अंग 53 हुआ। मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी 286 रिवायतूं हज़रत अलीअ खां नकुल कयूं आहिनि, जंहिंमें मौला अली पाण फरमाए थो त अबू बकर सिद्दीक़ सभिनीनि खां अफ़ज़ल आहे। 286 हदीसूं, 286 असर शेखुल इस्लाम मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी ज़िक्र फरमाइनि। इहा ॻाल्हि आहे हज़रत अलीअ जी ऐं हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी रहमतुल्लाह तआला अलैह अलीअ साईं खां सवा बाक़ी जेके ॿिया सहाबी आहिनि उन्हनि सहाबिन जूं 653 हदीसूं नकुल फरमायूं आहिनि। 286 ऐं 653 खे जेकॾहिं तूं गॾु कंदे जमो कंदे त इहे 939 हदीसूं आहिनि। तक़रीबन 1000 हदीसूं आहिनि जिन मां मखदूम मोहम्मद हाशिम साबित फरमायो आहे त महबूब जे सभिनीनि सहाबिन में अफ़ज़ल आहे त अबू बकर सिद्दीक़ अफ़ज़ल आहे। इहा ॻाल्हि लिखण खां पोइ मखदूम मोहम्मद हाशिम ठट्टवी छा इरशाद फरमायो? पाण इरशाद था फरमाइनि त अबा जेके ही मां मफ़हूम थो ॿुधायां, ही जेके बि मां तोखे हिन किताब जे अंदरि ही हदीसूं तक़रीबन 939 तव्हांखे मां ॿुधायूं आहिनि, पाण फरमाइनि था त हे दुनिया जा सभु किताब मां मोहम्मद हाशिम ठट्टवी वटि कोन्हनि, पर जेके किताब मूं वटि हुया मां उन्हनि मां इहे तव्हांखे साबित करे ॿुधायो आहे। ऐं पाण फरमायूं त महबूब जी त हिकु हदीस खोड़ आहे, पर हिते त 1000 जे क़रीब महबूब जे असहाबनि जा फरमान मौजूद आहिनि। पाण फरमाइनि था त उहो माण्हू तबाह आहे, उन माण्हू लाइ वैल आहे, उन माण्हू लाइ बर्बादी आहे जेको एतिरियूं हदीसूं ॿुधण खां पोइ बि अबू बकर सिद्दीक़ ते आंगुर खणे। पाण फरमाइनि था इहो नफ़्स परस्त आहे, इन नफ़्स परस्त खे छॾे ॾे तूं महबूब जे फरमान ते हल त अबू बकर सिद्दीक़ अफ़ज़ल आहे।